Wow. Sit in here. No, this is beautiful. He's a Pakistani. Oh, Pakistan. I have one Pakistan friend. Thank you. Yeah, now you have two. So I'm so proud. पोइ वरी हे जेको हिन राति जेको ट्राजी ते वियुसि इहो मां थोरो तव्हांखे ॿुधाए छॾियां हिते छा आहे हिनखे चइबो आहे मेड कैफ़े ऐं हिते कैफ़ेज़ जापान में तमामु घणा थींदा आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा किन कैफ़ेज़ खे चइबो आहे केट कैफ़े उन में ॿिलियूं हूंदियूं आहिनि पोइ बसि माण्हू ईंदा आहिनि को चांहि जो कोप पीतो काफ़ी पोइ हुते ॿिलियूं वेठियूं हूंदियूं आहिनि हुन सां रांदि वेही करंदा आहिनि पोइ मज़ो ईंदो अथनि या आउल कैफ़े आउल खे मूंखे न आहे ख़बर चिॿरो शायदि चइबो आहे सिंधी में आउल उते हूंदा आहिनि पोइ उते माण्हू ईंदा आहिनि आउल ॾिसंदा आहिनि या हेज हाग जंहिंखे सिंधीअ में ॼाहो चइबो आहे ॼाहे वारा कैफ़े हूंदा आहिनि त ॼाहा पिया हूंदा आहिनि पोइ माण्हू वेही उन्हनि सां रांदि खेॾंदा आहिनि मिड़ी मज़ो ईअं पोकीमोन कैफ़े मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कैफ़े सिंड्रेला कैफ़े डिज़नी कैफ़े पोइ मिड़ी ट्राजो उते वरितो पियो हूंदो आहे पर उन में हिकिड़ो ख़ासि मेड कैफ़े आहे ऐं जापान जो कल्चर आहे उते मतिलबु मेड कैफ़ेज़ में औरतूं जैपनीज़ औरतूं हूंदियूं आहिनि पर फ्रेंच क़िस्म जो मेड ड्रेसिस पाए ऐं जेके गेस्ट हूंदा आहिनि उन्हनि खे एंटरटेन कंदियूं आहिनि माना उन्हनि जो उहो ॼण उन्हनि जो लाड हूंदो आहे सही आहे त आमतौर ते मूं जेको ॾिठो आहे ॿुधो आहे ऐं ॾिसी पिया आयासीं अॻिते हली तव्हांखे वीडियो में ॾेखारियां थो हुते माना मर्द आयल हूंदा आहिनि पोइ कलाक जे हिसाब सां ऐं पोइ ड्रिंक्स फ्री हूंदियूं आहिनि पोइ उन सां औरतूं वेही ॻाल्हाईंदियूं आहिनि उन्हनि खे एंटरटेन कंदियूं आहिनि ख़ासि तौर ते मूं ॾिठो आहे जापान जी सोसाइटी में ॿुधो बि आहे त ॼण माना लोनलीनेस आहे त माण्हू ईंदा आहिनि पोइ मिड़ी कचहरी थी वई वरी निकिरी हलिया विया ॾाढो मज़ो अची वञे ऐं न सिर्फ़ु मर्दनि लाइ पर औरतुनि लाइ बि औरतूं जेके वर्किंग विमेन आहिनि पोइ हाणे उहे लोनली आहिनि माना त अकेलियूं आहिनि ऐं सोशल लाइफ जापान जी जेके वर्किंग क्लास में माण्हू आहिनि उन्हनि ते प्रेशर ॾाढो हूंदो आहे तव्हां अॻिते हली वीडियो में ॾिसंदव बि त राति जो मतिलबु 8 बजे ताईं 9 बजे ताईं कमु कंदा आहिनि वेठा वरी सुबुह जो नेरानो ईंदा आहिनि कम ते पोइ स्ट्रेस में घणो हूंदा आहिनि पोइ उन सोशल लाइफ थोरी घटि हूंदी आहे फैमिली बि माना एतिरी न पोइ औरतूं बि ख़ासि तौर ते शहरनि वॾनि में अहिड़नि कैफ़ेज़ में वेंदियूं आहिनि जिते रुॻो मर्द हूंदा आहिनि उन्हनि खे पैसा ॾेई माना उन्हनि सां 2 कलाक ॻाल्हायूं या बॉयफ्रेंड एज़ अ रेंट 2 कलाक उन सां ॻाल्हायूं 2 कलाक उन सां ॻाल्हायो पैसा बि ॾिना माना मज़ो थी वियो ॿियो घणो कुझु न त रुॻो इहो सोशल जेको बांड आहे इन लाइ मतिलबु माण्हू सर्विसिस प्रोवाइड कंदा आहिनि ऐं मेड कैफ़े बि हुनजो हिकिड़ो ॼण हिसो आहे ॿियो वरी ट्राजो मज़ो बि आहे वरी तव्हां ॾिसो तव्हांखे बि उमेदु आहे मज़ो ईंदो वरी ट्राजी वारी जॻह ते था हलियूं जेकी मेड कैफ़े चइबो आहे हुते जेको आहे सो तव्हां हली ॾिसंदव त ख़बर पवंदव So there. Just give me a spark. あなたは輝くでしょう。 मस्त मस्त मिलियो आहे तव्हां ॾिसां थो हाणे हिते थींदो आहे वॾो ट्राजो per hour. खुलियो अथनि 2 कलाक 2,000 जो आहे 1 कलाक वरी 2,000 जो आहे Oh, this is beautiful. ॻाल्हाइण जूं मोर हूंदियूं आहिनि माण्हू पोइ हिते वेहंदा ॻाल्हाईंदा आहिनि वरी थोरो ईअं माहौल थींदो अथनि Only walking on the bridge. Okay, nice. Yeah. He's a Pakistani. Oh, Pakistan. I have one Pakistan friend. Thank you. Yeah, now you have two. So I'm so proud. Yeah. What's your name? Bibrak. Bibrak. Yeah. Bibrak. Oh. Yeah. Bibrak. So I give you a new name. Yeah, go ahead. Bibrak. Gi. Gi? Gi. 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 Okay. Maybe you can be Now I'll give you a name too. The ice is pretty. It's very cute. It's like It's a cube. Cute. yeah. So now I will also give you a name. It's a nice cube. It's nice cute. That's why. That's Yeah, good. so you gave me a name Givi.
kiwi, but kiwi is Kiwi. difficult. Kiwi. Okay. So Short and Put this your name is into the Coke. ghee. This? Ghee. Okay, Yeah. ghee. Why? I don't know. I feel Yeah, like something so magical will happen. Ghee is a good name. Now I give you a name. Your name is Mew. Why Mew? Can you say If you Mew? don't drink anything, you still need to pay. Mew. Yeah, Mew. Mew. Yeah. Mew. Why Mew? Because- I'm sorry. No, you're Mew. Because in Japan, I've seen that women like cats. Use Like the sound cat. of a cat. Yeah, Mew. Mew. Yeah. Mew. Okay. Mew. And what's your name? I'm Charles. Charles. Uh-huh. Which country? USA. America. California or New York. Thank you. Whaler. Willa. Yeah. From China. चेमान है गालान जो मोर होंदी Oh, Yeah. China is a big country, so Yeah. which place? Oh, so study abroad. Yeah. Why you stay in Japan now? Because we are doing a travel in here. Oh, not really. Yeah, it's like business trip. Yeah, he is a businessman. He has lots of money, so he's going to pay for tonight. He is the man who brought us here. Wow. Yeah, he is like a millionaire. Before he from came to China. Japan, he searched this place and he always wanted to come here. This was my dream. Yeah. Wow. He asked me to come here. You made my dream true. This is Japan. Mew. Yeah, Mew. हिते सॼण मिलियो आहे इहो बि हिते वेठल आहे हिते आयो आहे मज़े लाइ Okay, I'm translating. हिते असुल में माण्हू ईंदा आहिनि पोइ वेठा हूंदा आहिनि कचहरी कंदा आहिनि पोइ हिननि सां एतिरो मस्तियूं कंदियूं आहिनि ऐं जान पियो हलंदो आहे हाणे मां आयो आहे हिते ट्राजो घणो थी वियो अथव हे माना वधीक फ्रेंडली थींदियूं आहिनि माण्हुनि खे मज़ो ॾियारींदियूं आहिनि माना ॻाल्हाईंदियूं आहिनि माण्हू को अकेलो हुजे त न पोइ हिते वेठो हुजे न त कचहरी करे इन ते आहे ऐं ड्रिंक्स फ्री इनखे चइबो आहे शनीटो जेको कुतो आहे हिन जो डाग आहे अलाए छा आहे इहो ड्राइंग ॾाढी भली ईंदी आहे ॾिसी रही मां तव्हां ॾेखारियांव थो I don't feel any. No, I don't want to try. No, I can't. I will allergic. Allergic. Yeah, Like, no, alcohol. You know this was alcohol, right? इहे हिन जा जेको फोटू आहिनि हिन पाण ठाहिया आहिनि A little bit. Yeah, this green one is saying goodbye to everyone samurai sword मिली है Did you find, where did you find It's my own toy. खर्च करे आया आहिनि ॾिसो कीअं वेठा आहिनि ईअं वेठा आहिनि अकुल ॾिसो पोइ वरी हिननि कसियुनि जाइनि खां निकिरी करे मूं चयो हाणे अलाह अलाह कजे पोइ सुबुह जो इन कोबे मस्जिद बारे में वॾो ॿुधो आहे इहा पुराणी मस्जिद आहे 1932 में घणो करे ठही ऐं इन वर्ल्ड वार 2 में जेकी बॉम्बिंग थी उन खां बची वई बाक़ी सॼो शहर हेठि थी वियो या बीठल हुई ॿियो वरी वॾी अर्थक्वेक आई ज़िलज़िलो जंहिंखां बि आहे बची वई ऐं मूं चयो हेॾे वञी ॾिसी नमाज़ वमाज़ पढ़ी अचिजे हिते वियासीं तमामु ख़ूबसूरत सुहिणी मस्जिद ठही पई कोबे शहर में पुराणी हिकिड़ी मस्जिद आहे 1932 में ठही
बेकरियूं ऐं स्वीट्स तमामु ज़बरदस्त सुहिणियूं हूंदियूं आहिनि। हे ॾिसो लॻे थो मस्जिद मिली वई आहे। हिते हलाल शॉप्स बि आहिनि ऐं रेस्टोरेंट्स बि आहिनि ऐं मस्जिद जे साम्हूं आहे। अहिड़ी सारी ॾाढी सुहिणी थी लॻे। Luminous lights, they pierce through the sky. Sekai wo akaruku. Ruby hearts, just give me a spark. ॿाहिरि निकिरी ॾिसां त हिकु इहो इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट में आई आहे मस्जिद। हिते ॿियो मुआशरनि जूं माण्हुनि जूं जायूं जिथे आहे चाइनीज़ रेस्टोरेंट ऐं उते पीकिंग डक लिखियो पियो। पीकिंग डक जे बारे में वॾो ॿुधो आहे त इहो रॉयल फूड हो चाइनीज़ जो। इहो मूं ॾिठो त इहो वॾो शौक़ु हो खाइण जो, हलियो वियुसि। हा वॾो महांगो हुयो। हिकिड़ो कुतुरु जेको आहे सो इहा तक़रीबन पाकिस्तानी 1000 जी हिकिड़ी कुतुरु। 4 कुतरूं खाधमि पर उहो VIP माना इहो पंहिंजे हिसाब सां खयूं आहियां। पुराणो शाही खाधो आहे चाइनीज़ जो। Luminous lights, they pierce through the sky. Sekai wo akaruku. Ruby hearts, just give me a spark. Anata wa Is it like a full meal or so like it's a big meal? forever